जी असां सां गॾु हिन वक़्तु पाकिस्तान फंक्शन मुस्लिम लीग जो रहनुमा अली हसन निज़ामाणी साहब असां सां गॾु मौजूदु आहे ऐं मौजूदा ही काउंसलर भी जेकिन से GDA तरफ़ां ही कामयाब उम्मीदवार आहिनि। ऐं सच पुछो हिन जो तालुक़ सांगड़ जी तारीख़ी हिस्ट्री में ॾिठो वञे रईस धणी बख्श मरहूम जेके निज़ामाणी जेके हिन सांगड़ जा चेयरमैन रहिया ऐं अॼु बि रिकॉर्ड ते तारीख़ी जेके सुनहरी लफ़्ज़नि में उन्हनि खे यादि कयो वञे थो। हीअ उन घराणे जो चश्मो चिराग, हीअ उनजो नंढो फ़र्ज़ंद आहे। हिन खां वॾो फ़र्ज़ंद मरहूम रईस अलह बचायो निज़ामाणी बि हो। उन्हनि जी ख़िदमतूं बि असां हिन वक़्तु ज़रूरु उनखे ख़राज तहसीन पेश कंदासीं, असां उनखे यादि कंदासीं ऐं अल्लाह साईं उनजी मग़फ़रत फ़रमाए। हीअ उन घराणे सां ई तालुक़ रखनि था, इन्हनि जी ख़िदमतूं कंहिंखां ढकियल छिपियल कोन्हनि। हाणे हिन वार सां अचो मां पुछां थो हिन खां, साईं तव्हां त 2 महीना भाई महीनो ॾेढ अॻु में बि हिकु मुख़्तलिफ़ मीटिंगुनि में ही मानसून के हवाले से ही चमनाल की घाटी इन की आगाही के बारे में डिप्टी कमिश्नर और इंतजामिया के आगाह किया, उन हवाले से छा चवंदो? उन्होंने नोटिस तो कोन किया, तव्हां छा चाहींदो? असां चाहींदासीं तो उन्हनि जी जेका प्लानिंग हुई इंतजामिया जी तो सांगड़ मुॾे सांगड़ शहरी तकलीफ़ में अचनि, सांगड़ जी जेके पसगरदाई में जेके पीर पागार जा हुरनि उन्हनि खे वधीक तकलीफ़ अचे। ऐं इहा जेका आगाही आहे हिकिड़ी त मानसून वारनि ॾिनी मई में, उन खां पोइ इन्हनि कुझु कोन कयो। पोइ जेका 20 जुलाई ते बारिश थी जेका हितां सांगड़ खां अॻिते गुजरी खां परते असांजे मुंहिंजे तालुके जे 3 यूनियन काउंसिलनि में जॾहिं उन्हनि तबाही मचाई, उन जो पाणी जेको आहे उन खे रस्तो न पिया ॾियनि। जेके पीपल्स पार्टी जा करता धरता हुआ उन्हनि जूं ज़मीनूं पे आयूं, उन्हनि जो फुटी पे ख़राबु थी, उन्हनि जी कमनि पे ख़राबु थी, उन्हनि जानी बुझी रस्ता कोन पे ॾिना। तो उन जे करे मूं दायो इंतज़ामिया खे चयो मुंहिंजो त हीअ तव्हां पाणी कढो। उहो पाणी जेको आहे 20 किलोमीटर वेकर में ऐं 3 किलोमीटर डेग में पाणी बीठल हो 20 जुलाई खां। वो उन टाइम ते मूं उन पानी ते भी प्रेस कॉन्फ्रेंस कई, साईं खुदारा ही पानी हितां कढो, अगरि जे उहो पाणी निकिरी वञे हा तो वरी उहो ई असांजो इलाइक़ो वरी 15-20 ॾींहं पाणी हू बर्दाश्त करे वञनि हा। असांजो पाणी निकिरी वञे हा पोइ हू पाणी अचे हा तो उहो बि आराम सां निकिरी वञे हा। एॾी तबाही ना यूनियन कौंसिल खडवारी में, ना मिठड़ाऊ में, ना गुजरी में, ना सदरड़ में, ना जखराऊ में एॾी वॾी तबाही कान अचे हा जेका इन्हनि ॼाणी बुझी तबाही करे या आफ़त हींअर सांगड़ जे आवाम ऐं उनजी जेके पसगरदाई में जेके यूनियन कौंसिल आहिनि उन्हनि जे सिर ते अची बीठी आहे। असां पीर पगार जे हुकम ते अॻे भी ख़िदमत कई आहे, आइंदा भी कंदा रहंदासीं, लेकिन हींअर सख़्ती सां असांखे आहे त इंतज़ामिया जे आसिरे ते न रहो। पंहिंजे हुरनि खे ख़लीफ़नि खे हिकु हिदायत थी आहे, उहो कल 3 ॾींहं खां बंदि जी निगरानी कयूं पिया, बंदि जी त निगरानी कयूं पिया, पर अॻिते जो जेको हाल आहे उहो तव्हां पंहिंजे अखियुनि सां बि ॾिठो आहे। तव्हां पंहिंजे इन मीडिया सां असां इहे रड़ियूं करे बि चुका आहियूं, लेकिन इंतज़ामिया कंहिं बि मामले में को बि तारुक वठण लाइ को बि तयारु कोन्हे। अच्छा, हिन वक़्तु इन सिचुएशन में जेका ज़िले इंतज़ामिया जी जेका सूरत हाल आहे उहा अवां बि ॾिसी रहिया आहियो, मीडिया जी नज़रनि मां बि उहा शइ सभु गुज़री रही आहे। पर छा था सम्झो त हीअ जेको रिलीफ जे नाले सां जेको एतिरो कुझु हिनखे ॾिनो वेंदो या जेको ॿाहिरां अञा हिननि खे इमदाद अचे पई, छा सम्झो था मुनसिफ़ाना तरीक़े सां हीअ जेका नुक़सानु थियो आहे माण्हुनि खे मिलंदो? अगर मुनसिफ़ाना तरीक़े सां ॾियणी हुजे नाले बि तबाही आणिनि छो आहे? तबाही आंदी नहीं करे थियनि त असांखे पैसो अचे, फंड अचे। जेको सिंध गवर्नमेंट जे वफ़ाक़ जो फंड आयो आहे उन्हनि मां इन्हनि जी पूरत नथी थिए। हुजनि त तबाही वॾे पैमाने ते अचे त इंटरनेशनल फंड अचे जो उहो उन्ही मां पोइ इन्हनि जो पेट भरबे, पर आउं सम्झां थो उन्हनि उन्ही मां बि इन्हनि जो पेट इंतज़ामिया जो कोन भरबो। महिरबानी।